नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम। सिलसिलेवार तालीमुल इस्लाम के सिलसिले में विलायत ऐं औलियाउल्लाह जो बयान। वली कंहिंखे चइबो, विलायत कंहिंखे चइबो। सवाल त वली कंहिंखे था चवनि। जवाब, जेको मुसलमान अल्लाह ताला ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्मनि जी ताबेदारी करे ऐं कसरत सां इबादत करे ऐं गुनाहनि खां बचंदो रहे ऐं अल्लाह ताला ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महब्बत दुनिया जे तमामु शयुनि जी महब्बत खां वधीक हुजेसि त उहो अल्लाह ताला जो मुक़र्रब ऐं प्यारो थी वञे थो, उनखे वली चइजे थो। वलीअ जी सुञाणप छा आहे? जवाब, वलीअ जी सुञाणप इहा आहे त उहो मुसलमान मुत्तक़ी परहेज़गार हुजे, कसरत सां इबादत कंदो हुजे ऐं अल्लाह ताला ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महब्बत हुन जे दिलि में सभिनी महबतुनि खां वधीक हुजे ऐं दुनिया जी लालच न रखंदो हुजे, आख़िरत जो ख़्यालु हर वक़्तु हुनखे रहंदो हुजे। सवाल, सहाबीअ खे वली चई सघिजे थो या न? जवाब, जी हा, सहाबी अल्लाह ताला जा वली आहिनि, छो त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुहबत जी बरकत सां उन्हनि जे दिलनि में अल्लाह ताला ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महबत सभिनी महबतुनि खां वधीक हुई। दुनिया सां उहो महबत न कंदा हुआ, कसरत सां इबादत कंदा हुआ, गुनाहनि खां बचंदा हुआ ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्मनि जी ताबेदारी कंदा हुआ। उन करे तमामु सहाबी वली आहिनि। सवाल, छा को सहाबी या वली कंहिं नबीअ जे बराबरि थी सघे थो? जवाब, हरगिज़ न। सहाबी या वली केॾे वॾे दर्जे ते पहुची वञे पर नबीअ जे बराबरि नथो थी सघे। सवाल त अहिड़ो वली जेको सहाबी न हुजे, छा उहो सहाबी जे दर्जे जे बराबरि या उन खां वधीक थी सघे थो? जवाब आहे त न। सहाबी हुअण जी फ़ज़ीलत तमामु वॾी फ़ज़ीलत आहे। इन लाइ को बि वली जेको सहाबी न हुजे उहो मर्तबे में सहाबी जे बराबरि या उन खां वधी हरगिज़ नथो सघे। सवाल, कुझु माण्हू शरीयत जे ख़िलाफ़ु कमु कंदा आहिनि, मसलन नमाज़ कोन पढ़ंदा आहिनि ऐं ॾाढ़ी कुड़ाईंदा आहिनि या कटींदा आहिनि ऐं माण्हू उन्हनि खे वली सम्झंदा आहिनि, त छा अहिड़ा माण्हू इन्हनि माण्हुनि खे वली सम्झी सघिजे थो? जवाब, बिल्कुलु ग़लति आहे। यादि रखो त जेको माण्हू शरीयत जे ख़िलाफ़ु कमु कंदो हुजे उहो हरगिज़ वली नथो थी सघे। सवाल, छा को वली अहिड़ो बि थी सघे थो जो शरीयत जा अहकाम मसलन नमाज रोज़ो वग़ैरह उन तां माफ़ थी वञनि? अहिड़े दर्जे ते को वली पहुची सघे थो जो अल्लाह ताला उनखे शरीयत जा हुक्म माफ़ करे छॾे? जवाब, जेसि ताईं पंहिंजे होश व हवास में इंसान हुजे ऐं उन जी ताक़त ऐं इस्तिताअत दुरुस्त हुजे त का बि इबादत इंसान जे मथां माफ़ नथी थिए ऐं का बि गुनाह जी ॻाल्हि उन जे लाइ जाइज़ कान थी थिए। जेके माण्हू होश हवास ऐं इस्तिताअत दुरुस्त हुअण जी हालत में इबादत नथा कनि ऐं शरीयत जे ख़िलाफ़ु कमु कनि था ऐं चवनि था त असांजे लाइ इहा ॻाल्हि जाइज़ आहे, त उहे बेदीन आहिनि ऐं उहे हरगिज़ वली नथा थी सघनि, छो त को बि बेदीन अल्लाह जो दोस्त ऐं अल्लाह जो वली कोन थो थी सघे। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे यानी विलायत जूं सिफ़ात नसीब फ़रमाए। नबूअत जो दरवाज़ो बंदि थी वियो आहे पर विलायत जो दरवाज़ो बंदि कोन थियो आहे। हर मुसलमान वली थी सघे थो बशर्ते के उहे सिफ़ात अपनाए जेके मूं अर्ज़ु कयूं। अल्लाह ताला पाण सभिनी खे पंहिंजे फज़ल सां नसीब फ़रमाए। दुआ घुरूं। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद।
अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना वलमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। आमीन आमीन।